ओम शांति। यदि मुरली तारीख 21/7/2024 16/12/2024 मावक्यन अव्यक्त बापदा राजा रिवाइज्ड कोर्स साक्षात ब्रह्मा बाप समान कर्मयोगी फरिश्तो ठहो तॾहिं साक्षात्कार मूर्त ठहींदासीं। अॼु ब्रह्मण संसार जो रचता बाप दादा पंहिंजे ब्रह्मण संसार खे ॾिसनि पिया। केतिरो नंढो सो प्यारो सो संसार आहे। हर हिकु ब्रह्मण जे मस्तक ते भाग्य जो सितारो चमके थो। नंबरवार हूंदे हुए बि हर हिक जे सितारे में भॻवान खे पहचानण ऐं ठहिण जे श्रेष्ठ भाग्य चमके थो। जे बाप खे ऋषि मुनि तपस्वी नेति नेति चई करे हली विया, हुन बाप खे ब्रह्मण संसार जी भोली भोली आत्माउनि ॼाणे वरितो, पाए वरितो आहे न। इहे भाग्य कीअं आत्माउनि खे प्राप्त थींदो आहे जो साधारण आत्मायूं आहिनि। बाप बि साधारण तन में ईंदा आहिनि त ॿार बि साधारण आत्मायूं ई पहचानंदियूं आहिनि। अॼु जी हिन सभा खे ॾिसो केरु वेठो आहे। कोई अरब खरबपति वेठा आहिनि छा? साधारण आत्माउनि जो ई गायन आहे न। बाप ग़रीब निवास ॻायल आहे न। अरब खरबपति निवास न ॻायल आहे। बुद्धिवाननि खे बुद्धि छा? के अरब खरबपति जी बुद्धि खे न पलटी सघंदा आहियो। बुद्धिवाननि जी बुद्धि छा? के अरब खरबपति जी बुद्धि खे न पलटी सघंदा आहियो। छा वॾी ॻाल्हि आहे। लेकिन ड्रामा जो ॾाढो सुठो कल्याणकारी नियम ठहियलु आहे कि परमात्मा कार्य में फुरी तलाव थियणो। मतिलबु बाबा बुद्धिवाननि जी बुद्धि आहे, बुद्धि वारा आहिनि त उहो छा अरब खरबपति जी बुद्धि खे न पलटी सघंदा आहिनि। लेकिन ड्रामा में फुरी तलाव थियणो आहे। अनेक आत्माउनि जो भविष्य ठहिणो आहे न। 10-20 जो न, अनेक आत्माउनि खे सफल करिणो हूंदो आहे। इन करे गायना बूंद बूंद सां तालाब ठहींदो। हाणे सभी जेतिरो तन मन धन सफल कंदा रहंदा आहिनि त ओतिरो ई सफलता जा सितारा ठही वेंदा आहिनि। सभी सफलता जा सितारा ठहिया आहियो न, ठहिया आहियो या ठहिणो आहे? सोचो न। कंदा ॾिसंदा करिणो त आहे ई। सोचणो बि समय गंवाइणो। भविष्य ऐं वर्तमान जी प्राप्ति गंवाइणो आहे न। कंदासीं ॾिसंदासीं करिणो त आहे ई। ये सोचण बि समय गंवाइण। जे ब्रह्मा बाबा कई न, ब्रह्मा बाबा सोचई न, ॿुधई ऐं कई। भविष्य ऐं वर्तमान प्राप्ति गंवाइण अगरि ईअं सोचंदा आहियूं त बाप दादा वटि कोई ॿार जो हिकु संकल्प पहुचंदो आहे। ॿाहिरां वारनि खे त वीचारा ॿाहिरां वारा त वीचारा आहिनि, लेकिन ब्रह्मण आत्मा वीचारा न आहिनि। वीचारवान समझदार आहिनि। लेकिन कॾहिं केरु ॿार में हिकु कमज़ोर संकल्प उठंदो आहे। ॿुधायो सभी हथ उठाइनि था। ॾाढो सुठो। कॾहिं सोचंदा आहिनि कि छा विनाश थियणो आहे या थियणो न आहे। 99 जो चक्कर बि पूरो थी वियो, 2000 बि पूरो थियण ते आहे। हाणे अञा केसि ताईं बाप दादा सोचंदा आहिनि हसी जी ॻाल्हि कि विनाश खे सोचणु अर्थात बाप खे विदाई ॾियणु। श्री विनाश थींदो त बाप खे बाप त परमधाम में हली वेंदा न। श्री विनाश थींदो त बाप त परमधाम में हली वेंदा। त संगम सां थकी विया आहियो छा? हीरे तुल्य चईंदा आहियो ऐं गोल्डन खे ज़्यादा यादि कंदा आहियो। थियणो त आहे, लेकिन इंतज़ारु छो कंदा आहियो? कई बार सोचंदा आहिनि सफ़ल था करूं, लेकिन विनाश थी वञे कल्ह परीहं त असांजो त कम में आयो ई न। असांजो त सेवा में लॻियो ई न त करूं। सोचंदा आहिनि हिसाब सां करे, थोरो करे करूं। इहे संकल्प बाप वटि पहुचंदा आहिनि। लेकिन मानो अॼु तव्हां ॿार पंहिंजो तन सेवा में समर्पण कयो, मन विश्व परिवर्तन जे वाइब्रेशन में निरंतर लॻायो। धन जो बि आहे त प्राप्ति जे अॻियां कुझु न आहे।
लेकिन जो बि आहे, अॼु अगरि तव्हां पंहिंजो कयो कल्ह विनाश थी वियो त तव्हांजो सफल थियो या व्यर्थ वियो। सोचो, सेवा में त लॻायो न त छा सफल थी वियो? तव्हां कंहिंजे प्रति सफल कयो? बाप दादा जे प्रति सफल कयो न। त बाप दादा त अविनाशी आहे, उहो त विनाशी न आहे न। अविनाशी खाते में अविनाशी बाप वटि पंहिंजो अॼु जमा कयो, 1 घंटे पहिरियों जमा कयो त अविनाशी बाप वटि तव्हांजो खातो 1 जो पदम गुणा थी वेंदो। त अॼु असां करूं था, कल्ह विनाश बि थी वञे त असांजो जमा थी वेंदो। 1 घंटो पहिरियों जमा कयो त अविनाशी बाप वटि असांजो खातो 1 जो पदम गुणा थी वियो न। बाप बंदल आहे 1 जो पदम ॾियण लाइ, त बाप त न हली वेंदो न, पुराणी सृष्टि विनाश थींदी। हिन करे असांजे दिलि सां कयो, उहो मजबूरी सां कयो हुयो, ॾिसी कयो, करूं था अगरि दान, हुनजो पूरो न मिलंदो। हिन करे तव्हांजो दिलि सां कयल आहे, मजबूरी सां अगरि कयल आहे, ॾिसी कयो त हुनजो पूरो न मिलंदो ज़रूरु, लेकिन दाता खे ॾिनो, लेकिन पूरो न मिलंदो। हिन करे ईअं न सोचो अच्छा हाणे विनाश त 2001 ताईं बि ॾेखारे में नथो ॾे, कॾहिं हाणे त प्रोग्राम ठहनि था, मकान ठहनि था, वॾा प्लान ठहनि था, त 2001 ताईं त ॾेखारे में नथो ॾेखारे में न ॾींदो आहे न। कॾहिं हिन ॻाल्हियुनि खे पंहिंजो आधार ठाहे करे अलबेला थी वेंदा आहिनि। बाबा चवनि था कॾहिं हिन ॻाल्हियुनि खे आधार ठाहे करे अलबेला थी वेंदा आहिनि। अचानक थियणो आहे, अॼु हिते वेठा आहियो, 1 घंटे बाद बि थी सघंदो आहे, थियणो न आहे। डिॼी न वञो कि पतो न 1 घंटे पोइ छा थींदो, संभव आहे। एतिरो एवर रेडी रहणो आहे। असां हाणे हिते आहियूं, 1 घंटे पोइ बि अॼु सेकेंड जो बि भरोसो आहे। हाणे माण्हू असां सां गॾु वेठो आहे, रोटी थो खाए, हाणे 1 सेकेंड पोइ हुनखे हार्ट अटैक अची वियो। हाणे जीतो जी उहे ई इंसान आत्मा शरीर में वेही असां सां कोई ॻाल्हि जो डिस्कस थी करे, हाणे उहा आत्मा हुन शरीर सां हमेशह जे लाइ हली वेंदी। भई हीअं सोचूं भई हाणे असां ॻाल्हायूं पिया, हाणे हली वियो, त सोचूं भई ॿियो वापसि अपॉइंटमेंट फिक्स करे वापसि मिलूं, लेकिन हुन शरीर मां ई आत्मा निकिरी वेंदी आहे, त 1 सेकेंड जो बि भरोसो न आहे। लेकिन सोचो हाणे अगरि के कुझु डील फाइनल कई, 1 सेकेंड पोइ उहा आत्मा शरीर खां निकिरी वई, त डील त फाइनल थी वई न। हीअं त न चईंदासीं डील फाइनल न थी, हुन सेकेंड जेके डील फाइनल थी हुनजे आधार ते अॻियां हलंदासीं न। त हाणे असां बाबा खे सभु कुझु ॾिनो, बाबा हीअ सभु कुझु तव्हांजो आहे, मां आत्मा तव्हांजी, बाक़ी सभु बि तव्हांजो, बसि डील फाइनल, ओतिरो जमा थी वेंदो। दिलि सां कयल उहो जमा थींदो, मजबूरी देखा देखी हुनजो पूरो न मिलंदो सही, पूरो न मिलंदो। त बाबा अॼु असांखे छा था इशारो करनि कि हाणे दुनिया में सभु कुझु ठीकु हूंदो। कंहिंखे लॻंदो ई न कि 1 घंटे पोइ विनाश बि थियण वारो आहे। हाणे कंहिंखे कुझु थियो ऐं 1 मिसाइल मोकिलंदो, ॿी टीं चौथी सभु ख़तमु थी वेंदो। त बाबा असांखे चवनि था एतिरो एवर रेडी रहणो आहे, शिवरात्रि ताईं करिणो आहे। इहे सोचो न, समय जो इंतज़ारु न करिणो आहे असांखे। समय असांजी रचना आहे, असां मास्टर रचंदा आहियूं, रचता रचना जे अधीन न हूंदो आहे। समय रचना असांजे ऑडर ते हलण वारी आहे। तव्हां समय जो इंतज़ारु न करो, लेकिन हाणे समय असांजो इंतज़ारु करे थो।
तव्हां समय जो इंतज़ारु न करो कॾहिं ईंदो कॾहिं ईंदो, असांखे रेडी रहणो आहे। हाणे समय असांजो इंतज़ारु करे थो। कई ॿार सोचंदा आहिनि 6 मास जे लाइ बाप दादा चए थी त 6 मास त हूंदा ई न, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि इहे हद जी ॻाल्हियुनि खे आधार न ठाहियो। स्वयं समर्थ भॻवान बि चए थो, मां चवां थो 6 मास त बि हिन ॻाल्हि खे आधार न ठाहियो, कॾहिं बि थी सघंदो। हिन करे सदा ई एवर रेडी रहो। निराधार 1 सेकेंड में जीवन मुक्ति चैलेंज कंदा आहियो, 1 सेकेंड में जीवन मुक्ति जो वरसो वठूं, त छा तव्हां 1 सेकेंड में स्वयं खे जीवन मुक्त न ठाहे सघंदा आहियो? न, इहे न असां सोचो लास्ट में जीवन मुक्त ठहींदासीं। न, असांखे हाणे उहो पुरुषार्थ करे करे रखिणो आहे त सेकेंड में बि स्टॉप थिए ऐं शरीर ई थी हली वञो। हिन करे इंतज़ारु न करिणो आहे, संपन्न ठहिण जो इंतज़ाम कंदा हलो। बाप दादा खे ॿारनि जे खेल ॾिसी करे हसी बि ईंदी आहे। कहिड़ो खेल ॾिसी करे हसी ईंदी आहे ॿुधायूं छा? अॼु मुरली न हलाइण आया आहियूं, बाबा समाचार सुनाइनि था। अञा ताईं कई ॿारनि खे खिलौननि सां खेॾणु सुठो लॻंदो आहे। नंढी नंढी ॻाल्हियुनि जे खिलौने सां खेॾणु, नंढी ॻाल्हियुनि खे अपनाइण, इहे समय गवाईंदा आहिनि। इहे साइट सीन आहे, भिन्न भिन्न संस्कार जी ॻाल्हियूं उहे चलनि, इहे संपूर्ण मंज़िल जे विच में साइट सीन आहे। त बाबा चवनि था कि हाणे हिन नंढी नंढी ॻाल्हियुनि में पंहिंजो समय न गवायो। इन में रुकणु अर्थात सोचणु, प्रभाव में अचणु, समय गवाइणु, रुचि सां ॿुधणु, जीअं हिन ॻाल्हियुनि जे बारे में सोचणु, उन्हनि जे प्रभाव में अचणु, समय गवाइणु, रुचि सां ॿुधणु ॿुधाइणु, वायुमंडल ठाहिणु ओड़ो न, व्यर्थ ॻाल्हियुनि जो चिंतन करे, ॿुधी करे, ॿुधाए करे वायुमंडल खे ख़राबु करणु, इहा आहे रुकणु। इन सां संपूर्णता जी मंज़िल सां परे थी वेंदा आहियूं। महिनत ॾाढी आहे, चाहना ॾाढी आहे, बाप समान ठहिणो ई आहे, शुभ संकल्प, शुभ इच्छा आहे, लेकिन महिनत कंदे बि पोइ कई ॻाल्हियुनि खे सोचणु लॻी वेंदा आहिनि, कई ॿियूं ॻाल्हियुनि जे प्रभाव में अची वेंदा आहिनि, समय गवाईंदा आहिनि, रुचि सां ॿुधंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि, वायुमंडल खे ख़राबु कंदा आहिनि। त बाबा चईंदा आहिनि कि पोइ महिनत कंदे बि रुकावट में अची वेंदा आहिनि। 2 कन आहिनि, 2 अखियूं आहिनि, मुख आहे त ॾिसण में बि ईंदो आहे, ॿुधण में बि ईंदो आहे, ॻाल्हाइण में बि ईंदो आहे, लेकिन बाप जो ॾाढो पुराणो स्लोगन आहे, ॾिसंदे हुए न ॾिसो, ॿुधंदे हुए न ॿुधो। जॾहिं इहो अभ्यास असांजो पको थींदो तॾहिं ई असां अंत में पास विद ऑनर्स थींदासीं। श्री अंत में त ॾाढा दृश्य असांजे साम्हूं ईंदा, उन समय बाबा ई असांजे अखियुनि में हुजिणो खपे। ॾाढी आवाज़ूं ॿुधाए में ॾींदियूं, उन समय परम धाम जी साइलेंस ई असांखे अनुभूति में अचे कि हिन आवाज़ुनि खां पोइ, हिन दृश्य खां पोइ असां सभु आत्मायूं परम धाम में शांति में रहंदासीं। इहे अभ्यास जंहिंजो पको हूंदो न, उहो ई पास विद ऑनर्स थी सघंदो आहे। इहो अभ्यास जंहिंजो पको हूंदो उहो ई पास विद ऑनर्स थी सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿुधंदे हुए न सोचो। ॿुधाए में अचे थो, लेकिन असांखे ॿुधंदे हुए न सोचणो आहे। ॿुधंदे हुए अंदर में समायो, फैलायो न। अगरि कोई असांखे कंहिंजी बुराई ॿुधाए थो त बाबा चईंदा आहिनि न, बुराई अगरि ॿिए खे ॿुधाई, कमी कमज़ोरी, त इहो थियो फैलाइणु, जीअं जर्म्स फैलाईंदा आहिनि न, त इहे पाप आहे न। त बाबा चवनि था ॿुधंदे हुए अंदरि समाए वञो। बाबा सागर आहे न, बाबा खे यादि करे, साथी ठाही करे, साक्षी थी करे ॿुधंदव
त उन में चईंदा कोई ॻाल्हि कोन्हे, सभु ठीकु थी वेंदो, समाए वठंदासीं, फैलाईंदासीं न, ॿियो ई हुनखे शुभकामना ॾींदासीं। ये पुराणो स्लोगन यादि रखणु ज़रूरी आहे, छो जो दिन प्रतिदिन जो बि सभिनि जे जीअं पुराणे शरीर जा हिसाब किताब थींदा आहिनि न, ईअं ई पुराणे संस्कार बि, पुराणियूं बीमारी बि सभिनि जी निकिरी करे ख़तमु थींदियूं। पुराणा संस्कार, पुराणी बीमारियूं सभु निकिरी करे पोइ ख़तमु थी वेंदियूं। हिन करे घबरायो न कि अञा त पतो न, ॿियो ई ॻाल्हियूं वधनि थियूं, पहिरियों त न हुयूं उहे बि हाणे निकिरनि थियूं, निकिरियूं आहिनि ऐं निकिरणियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि निकिरणियूं ई आहिनि। असांजे समाइण जी शक्ति, सहन करण जी शक्ति, समेटण जी शक्ति, बाबा चवनि था असांजी समाइण जी शक्ति। ॻाल्हियुनि खे ॿुधंदे हुए बाबा जी यादि में साथी साक्षी स्थिति में रही करे समाए वञो। असांजे समाइण जी शक्ति, सहन शक्ति, समेटण जी शक्ति, सभु कुझु समेटे वठो। परख निर्णय करण जी शक्ति जो पेपर आहे, जो बि ॻाल्हियूं ईंदियूं न उन में असां केतिरो उनखे समाए था सघूं, केतिरो सहन था करे सघूं, केतिरो उनखे समेटे था सघूं। जीअं कमु थींदो आहे त ॻाल्हियुनि खे समेटे सघंदा आहियूं न, चीज़ुनि खे। ईअं ई विस्तार में ॾाढो कुझु थींदो, लेकिन असां सभु कुझु समेटे करे सार में बाबा ऐं मां बिंदी। निर्णय करण जी शक्ति, हिन समय छा करिणो आहे, छा न करिणो आहे। छा 10 साल पहिरियों वारा पेपर ईंदा छा? BA जी क्लास जो पेपर, MA जी क्लास जा पेपर ईंदा छा? हिन करे घबरायो न। छा थो थिए, ईअं थिए थो, इहे खेल ॾिसो भई। दिन प्रतिदिन असां जीअं जे पेपरनि खे पास कंदासीं न त क्लास अॻियां वधंदा वेंदासीं। पोइ वॾी क्लास जा पेपर ईंदा। हाणे वॾी क्लास जा पेपर हूंदा त पढ़ाई अॻियां पढ़ी आहे उन अनुसार ई पेपर ईंदा, उन अनुसार ई पेपर ईंदा त असांखे उन अनुसार ई हलणो पवंदो, है न। त ईअं सोचो हा भई इहो पेपर आहे, हिनखे बि पास करे ॿियो असांखे अॻियां वधिणो आहे। इहे खेल ॾिसो, पेपर त पास थी वियो, पास विद ऑनर्स थी वियो, पेपर त पास थी वञो, पोइ पास विद ऑनर्स थी वञो। सिर्फ़ु हर पेपर में पास थियण जो तरीक़ो आहे, पास कंदा हलो ॻाल्हियुनि खे, बाप वटि पास रहो त पास विद ऑनर्स थी वेंदा। ॻाल्हियुनि खे पास कंदा वञो, बाप जी सदा पास रहो त पास विद ऑनर्स थींदा वेंदा। बाबा चवनि था, बाप दादा पहिरियों बि ॿुधायईं कि पास थियण जो सभिनि खां सहज साधन आहे बाप वटि रहो। जो असांजे कम जो नज़ारो न आहे हुनखे पास करे ॾियो, पास रहो, पास करो, पास विद ऑनर्स थी वञो। बाबा जी पास रहो, हर हिकु ॻाल्हि खे पास करो ऐं पास विद ऑनर्स थी वञो। छा मुश्किल आहे? टीचर्स ॿुधायो, मधुबन वारा ॿुधायो, मधुबन वारा हथ उठायो, होशियार आहिनि मधुबन वारा, अॻियां अची वेंदा आहिनि, भले अचो। बाप दादा त ख़ुशि आहे, पंहिंजो हक़ु वठंदा आहिनि, लेकिन अच्छा बाप दादा नाराज़ न आहिनि, भले अॻियां वियो। मधुबन में रहंदा आहिनि त कुझु त पास ख़ातिरी थियणी खपे, लेकिन पास शब्द असांखे यादि रखणो। मधुबन में नई नई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, डाकू बि ईंदा आहिनि, कई नई नई ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि। हाणे तव्हां जनरल, हाणे बाप जनरल में छा ॿुधाए थोरो गुप्त रखंदा आहिनि, लेकिन मधुबन वारा ॼाणंदा आहिनि। मनोरंजन करो, मुंझो न। मधुबन में जो ॻाल्हियूं थींदियूं आहिनि
उन्हनि में मनोरंजन कंदा हलो, मुंझो न। क्या आहे मुंझण या मनोरंजन सम्झी करे मौज में पास करणो। त मुंझणु सुठो आहे या पास करे मौज में रहणु सुठो आहे। पास करिणो आहे न, पास थियणो आहे, पास करो त पास करो। अगरि पास थियणो आहे त बाबा वटि रहो, बाबा खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहो, पास कंदा हलो। छा वॾी ॻाल्हि आहे, कोई वॾी ॻाल्हि न आहे। ॻाल्हि खे वॾो करणु या नंढो करणु पंहिंजी बुद्धि जे मथां आहे। त ॻाल्हि खे वॾो करे ॾींदा आहिनि। हुननि जे लाइ अज्ञान काल में बि चईंदा आहिनि कि रस्सी खे सांप ठाहिण वारा आहिनि। सिंधी भाषा में चईंदा आहिनि नोड़ी खे नाग ठाहींदा आहिनि, है न। नोड़ी खे नाग, नोड़ी मतिलबु रस्सी खे नाग ठाहींदा आहिनि। अहिड़ो खेल न करो न। जेतिरो अगरि तव्हांखे ॻाल्हि खे नंढो करे पास करिणो आहे न, त जेतिरो ॻाल्हि वॾी बि हुजे त बि कोई ॻाल्हि कोन्हे, हुनखे हिकदमि खेल सम्झी करे ख़तमु करे ॾियणो। हुनखे हिकदमि खेल सम्झी करे ख़तमु करे ॾियणो आहे। अॼु विशेष समाचार त ॿुधायो न। बाप दादा हाणे हिकु सहज पुरुषार्थ ॿुधाईंदा आहिनि, मुश्किल न। सभिनि खे संकल्प त आहे ई कि बाप समान ठहिणो ई आहे, ठहिणो आहे न, पको आहे न। फॉरनर्स ठहिणो आहे न, टीचर्स ठहिणो आहे न। एतिरी टीचर्स आयूं आहिनि, वाह कमाल आहे टीचर्स जी। बाप दादा अॼु ख़ुशख़बरी ॿुधाईं टीचर्स जी। कहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायो। टीचर खे अॼु गोल्डन मेडल अर्थात बैच मिलियो आहे। जंहिंखे गोल्डन बैच मिलियो उहो हथ उठायो। पांडवनि खे बि मिलियो। बाप जी हमजिन्स त रहणी न खपे न। पांडव ब्रह्मा बाप जी हमजिन्स आहिनि। उन्हनि खे ऐं ॿिए प्रकार जो गोल्डन मिलियो आहे। पांडवनि खे रॉयल गोल्डन मेडल आहे। पांडवनि जो गोल्डन मेडल वारनि खे बाप दादा जी अरब खरब बारी मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे। बाप दादा त देश विदेश जा ॿुधंदा रहंदा आहिनि। गोल्डन मेडल मिली चुकियो आहे। उहे सभी सम्झनि असांखे बि बाप दादा मुबारक ॾींदा आहिनि। चाहे पांडव चाहे शक्तियूं, कहिड़े बि कार्य जे निमित्त ठहिण वारनि खे, ख़ासि इहे दादियूं, परिवार में रहण वारनि खे बि कोई विशेषता जे आधार ते गोल्डन मेडल ॾींदा आहिनि न। त जंहिंखे बि जंहिं बि विशेषता जे आधार ते, चाहे सरेंडर जे आधार ते, चाहे कोई बि सेवा में विशेष अॻियां वधण वारनि खे दादियुनि द्वारा बि गोल्डन मेडल मिलियो आहे। त दूर वेठे ॿुधण वारनि खे बि बाप दादा जी ॾाढी ॾाढी मुबारक हुजे। अॼु सभु दूर वेही करे मुरली ॿुधण वारनि जे लाइ गोल्डन मेडल, तव्हां सभु परे ॿुधण वारे मुरली ॿुधण वारनि जे लाइ, गोल्डन मेडल वारनि जे लाइ हिकु हथ जी ताली वॼायो। उहा तव्हांजी ताली ॾिसनि था न, उहे बि हसनि था, ख़ुशि था थियनि। बाप दादा सहज पुरुषार्थ ॿुधाइनि था। हाणे समय त अचानक थियणो ई आहे। हिकु घंटो पहिरियों बि बाबा अनाउंस न कंदा, न कंदा, न कंदा, न कंदा। नंबर कीअं ठहींदो? अगरि अचानक न थींदो त पेपर कीअं थींदो? पास विद ऑनर्स जो सर्टिफिकेट, फाइनल सर्टिफिकेट त अचानक ई थियणो आहे न। हिन करे दादियुनि जो हिकु संकल्प बाप दादा वटि पहुचंदो आहे। दादी चाहींदियूं आहिनि कि हाणे बाप दादा साक्षात्कार जी चाबी खोले। इहे हिननि जो संकल्प आहे। हाणे सभु बि चाहींदा आहिनि बाप दादा चाबी खोलंदा या तव्हां निमित ठहींदव। बाप दादा, अच्छा बाप दादा चाबी खोले, ठीकु आहे। बाप दादा हांजी कंदा आहिनि, ताली वॼाइनि था। पहिरियों पूरो ॿुधो। बाप दादा की चाबी खोलण में छा देरी, लेकिन कराईंदा कंहिं द्वारा? प्रत्यक्ष कंहिंखे करिणो आहे? ॿारनि खे या बाप खे? बाप खे बि ॿारनि द्वारा करिणो आहे न।
श्री अगरि ज्योति बिंदु जो साक्षात्कार बि थी वञे त कई त वीचारा त आहिनि त सम्झंदा ई न कि इहे छा आहे। अंत में शक्तियों पांडवों ॿारनि द्वारा ही बाप खे प्रत्यक्ष थियणो आहे न। त बाप दादा इहे ई चवनि था कि जॾहिं सभु ॿारनि जो हिकु ई संकल्प आहे कि बाप समान ठहिणो ई आहे त इन में ॿ वीचार न, हिकु ई वीचार आहे त ब्रह्मा बाप खे फॉलो करो, अशरीरी बिंदी ऑटोमेटिकली थी वेंदो। ब्रह्मा बाप सां त सभिनि जो प्यार आहे न, त ब्रह्मा बाबा खे फॉलो कंदासीं त अशरीरी बिंदी ऑटोमेटिकली थी वेंदासीं। सभिनि खां ज़्यादा ॾिसबो आहे वैसे त सभिनि जो आहे, लेकिन फॉरनर्स जो ब्रह्मा बाप सां ॾाढो प्यार आहे। हिन नेत्र द्वारा ॾिठो न आहे, लेकिन अनुभव जे नेत्र द्वारा फॉरनर्स मेजॉरिटी ब्रह्मा बाबा खे ॾिठो आहे, ॾाढो प्यार आहे। अहिड़ा त बाप जी गोपिकायूं गोप बि आहिनि, पोइ बि बाप दादा फॉरनर्स जी कॾहिं कॾहिं अनुभव जी कहानी ॿुधंदा आहिनि। भारतवासी थोरो गुप्त रखंदा आहिनि, उहो ब्रह्मा बाबा जे प्रति ॿुधाईंदा आहिनि त उन्हनि जी कहानियूं बाप दादा बि ॿुधंदा आहिनि, ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहिनि। मुबारक हुजे फॉरनर्स खे। लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, एशिया, रशिया, जर्मनी, मतलब त चारों ओर जे फॉरनर्स खे दूर वेठे बि ॿुधनि, फॉरनर्स खे जो परे वेही बि ॿुधनि था, उन्हनि खे बि बाप दादा मुबारक था ॾियनि। ख़ासि ब्रह्मा बाबा मुबारक ॾींदा आहिनि। भारतवासी थोरा गुप्त आहिनि, प्रसिद्ध एतिरो न कंदा आहिनि, गुप्त रखंदा आहिनि। हाणे प्रत्यक्ष करो। बाक़ी भारत में बि ॾाढा सुठा आहिनि, अहिड़ी गोपिकायूं आहिनि। अगरि उन्हनि जो अनुभव अॼुकल्ह जे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट बि ॿुधे त अखियुनि में बि पाणी अची वञे, अहिड़ो अनुभव आहे, लेकिन गुप्त रखंदा आहिनि, एतिरो खोलंदा न आहिनि। चांस बि घटि मिलंदो आहे। त बाप दादा इहे ई चवनि था कि ब्रह्मा बाप सां सभिनि जो प्यार आहे, इन करे त पंहिंजे खे एतिरो ब्रह्मा बाप सां एॾो प्यार आहे त पंहिंजी खे छा कहलाईंदा आहिनि, ब्रह्म कुमार या शिव कुमारी, ब्रह्मा कुमारी या शिव कुमारी, ब्रह्मा कुमारी कहलाईंदा आहियो न, त ब्रह्मा बाप सां प्यार आहे न। त हलो अशरीरी ठहिण में थोरी महिनत करणी बि पवंदी आहे, लेकिन ब्रह्मा बाप हाणे के रूप में आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि चलो अशरीरी थियण में महिनत बि लॻंदी आहे, लेकिन ब्रह्मा बाबा हाणे कहिड़े रूप में आहिनि, फ़रिश्ते रूप में आहिनि। त ब्रह्मा बाप सां प्यार मिलणो आहे त ख़ुदि खे बि फ़रिश्तो ठहिणो पवंदो न। त सॼो ॾींहुं ब्रह्मा बाप सां गॾु रहणो आहे त ख़ुदि खे सॼो ॾींहुं फ़रिश्तो सम्झी करे रहणो आहे। शिव बाप सां गॾु रहणो आहे त निराकार थी करे रहणो आहे। चलो बिंदी ठहिणु मुश्किल आहे, फ़रिश्तो ठहिणु त सहज आहे न। ॿुधायो, अॼु बिंदी रूप सां फ़रिश्तो रूप त सहज आहे न। ॿुधायो, बिंदी रूप खां फ़रिश्तो रूप त सहज आहे। तव्हां अञा अकाउंट जो कमु कंदा आहियो, बिंदी ठही सघंदा आहियो, फ़रिश्तो त ठही सघंदा आहियो। बिंदी रूप में कर्म कंदे हुए कॾहिं कॾहिं व्यक्त शरीर में अचिणो पवंदो आहे। लेकिन बाप दादा ॾिठो अथई कि साइंस वारनि हिकु लाइट जे आधार ते रोबोट ठाहियो आहे। ॿुधियो आहे न, चलो ॾिठो न आहे, ॿुधो त आहे। माता आहिनि, ॿुधियो आहे। असांजा चित्र ॾिठा आहिनि, तव्हांजा चित्र ॾिठो आहे, तव्हांखे चित्र ॾेखारे छॾींदासीं। माताउनि जे न ॿुधो आहे, हुननि खे चित्र ॾेखारे छॾींदासीं। उहो लाइट जे आधार ते रोबोट ठाहींदा आहिनि ऐं उहो सभु कमु कंदो आहे। अॼु फास्ट गति सां कंदो आहे, ॿियो ई फास्ट गति सां कंदो आहे, लाइट जे आधार ते। ऐं साइंस जो प्रत्यक्ष प्रमाण आहे। त बाप दादा चवंदा आहिनि छा, साइलेंस जी शक्ति सां, साइलेंस जी लाइट सां तव्हां कर्म न करे सघंदा आहियो। जॾहिं वो लाइट जे आधार ते कर्म कंदा आहिनि रोबोट,
त बाबा असांखे चवनि था असां साइलेंस जी शक्ति सां हीअं कमु करूं जीअं त चार्ज्ड रोबोट आहे, मतिलबु रोबोट कमु थो करे, रोबोट खे बि जो इंस्ट्रक्शन ॾिनल आहिनि उहे ई कंदो आहे। त असांखे बि रोज़ु बाबा मुरली में इंस्ट्रक्शन्स ॾींदा आहिनि कि हीअं हीअं करो। त सॼो ॾींहुं मां बाबा जी लाइट जे हेठां ऐं हीअं हीअं करां थी, है न, त थी वियो न। बाबा चवंदा आहिनि साइंस जो प्रत्यक्ष प्रमाण आहे न रोबोट, त छा असां साइलेंस जी शक्ति सां, साइलेंस जी लाइट सां तव्हां कर्म न करे सघंदा आहियो, न करे सघंदा। इंजीनियर ऐं साइंस वारा वेठा आहिनि त तव्हां बि हिकु रूहानी रोबोट जी स्थिति तयारु करो, जेके चवंदा आहिनि रूहानी कर्म योगी, फ़रिश्तो कर्म योगी। पहिरियों तव्हां तयारु थी वञो। इंजीनियर साइंस वारा त पहिरियों तव्हां अनुभव तव्हांखे करिणो, पहिरियों तव्हां तयारु थी वञो। उहे इंजीनियर्स ऐं साइंस वारा मतिलबु तव्हां पहिरियों रूहानी कर्म योगी, फ़रिश्तो कर्म योगी ठही वञो। रूहानी कर्म योगी, फ़रिश्तो कर्म योगी ठही वञो। फ़रिश्तो ॾिसणु चाहींदा आहिनि, अमृत वेले उठो, बाप दादा सां मिलन मनाए, रूह रियान करो, बाबा खां वरदान वठो। मां रूहानी हलदे फिरदे कर्म योगी आहियां, रूहानी कर्म योगी आहियां। कहिड़ो वरदान वठंदव? मां रूहानी कर्म योगी आहियां, मां फ़रिश्तो कर्म योगी आहियां। मां रूहानी कर्म योगी आहियां मतिलबु मां निराकार आत्मा हिन शरीर जो आधार वठी करे कर्म करां। पोइ जंहिं शरीर जो असांखे, जंहिं शरीर जे जे पार्ट खे यूज़ करिणो उनखे यूज़ करो, पोइ डिटैच थी वञो। ऐं मां फ़रिश्तो कर्म योगी आहियां। फ़रिश्ते में त पूरी ड्रेस लाइट लाइट थी वेंदी, असांजा हथ पेर अख मुख सभु लाइट लाइट हूंदो। त बाबा असांखे चवनि था कि रूहानी कर्म योगी ऐं फ़रिश्तो कर्म योगी। इहा अमृत वेले असांखे बाबा खां वरदान वठिणो आहे, जो करिणो आहे उहो करो, लेकिन बाप दादा सां रोज़ु अमृत वेले रूहानी कर्म योगी, फ़रिश्तो कर्म योगी जो वरदान वठिणो आहे। त अॼु हाणे असांखे रोज़ इहो अभ्यास करिणो आहे, मां रूहानी कर्म योगी आहियां, मां फ़रिश्तो कर्म योगी आहियां। पोइ कमु काज में अचो। इहे थी सघंदो आहे न, बाबा प्रश्न पुछनि। हिन नए वर्ष में लक्ष्य रखो, संस्कार परिवर्तन, स्वयं जो भी परिवर्तन, सहयोग द्वारा ॿियनि खे बि परिवर्तन करण में मदद करो, ॿियनि खे बि परिवर्तन थियण में मदद करो। कोई कमज़ोर आहे त सहयोग ॾियो, वर्णन न करो, वातावरण न ठाहियो, सहयोग ॾियो। हिन वर्ष जी टॉपिक आहे संस्कार परिवर्तन। जॾहिं संस्कार मिलण जी ई रास करणी आहे, ईश्वरीय संस्कारनि जो ई चोलो पाइणो आहे। फ़रिश्तो संस्कार, ब्रह्मा बाप समान संस्कार। त सहज पुरुषार्थ आहे या मुश्किल? थोरो मुश्किल आहे, कॾहिं कॾहिं थोरो मुश्किल आहे। बाबा प्रश्न पुछनि, कॾहिं बि कोई ॻाल्हि मुश्किल थींदी न आहे, पंहिंजी कमज़ोरी उनखे मुश्किल ठाहे ॾींदी आहे। हिन करे बाप दादा चवंदा आहिनि, हे मास्टर सर्वशक्तिवान, हाणे शक्तियुनि जो वायुमंडल फैलायो। हाणे
शक्तियुनि जो वायुमंडल फैलायो। हाणे वायुमंडल खे असांजी ॾाढी 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 आवश्यकता आहे। त केॾी वॾी सेवा असां घर वेठे कर्म कंदे कर सघंदा आहियूं। जीअं अॼुकल्ह विश्व में पॉल्यूशन जी प्रॉब्लम आहे न, उहा विश्व में हिकु घड़ी मन में शांती सुख जे वायुमंडल जी आवश्यकता आहे। जीअं अॼुकल्ह विश्व में पॉल्यूशन जी प्रॉब्लम आहे न, ईअं विश्व में हिकु घड़ी मन जे सुख शांति जी वायुमंडल जी आवश्यकता आहे। सर्व आत्माउनि खे मन जी सुख शांति मिले, इहा आवश्यकता आहे। इहे ई तव्हां रोज़ रोज़ संकल्प कंदा वञो, केॾो सुठो वायुमंडल ठही वेंदो, केॾी वॾी सेवा थी वेंदी न। छा सेवा करणी आहे? सर्व आत्माउनि खे मन जी सुख शांति जो अनुभव थिए। छो मन जो पॉल्यूशन ॾाढो आहे, हवा जी पॉल्यूशन सां बि ज़्यादा। अच्छा, चारों ओर जे बाप दादा समान ठहिणो ई आहे, अहिड़ो लक्ष्य रखण वारा निश्चय बुद्धि विजयी आत्माउनि खे सदा पुराणे संसार संस्कार के दृढ़ संकल्प द्वारा परिवर्तन करण वारे मास्टर सर्वशक्तिवान आत्माउनि खे सदा कहिड़े बि कारण जे सर्कमस्टेंसिस सां, स्वभाव संस्कार सां कमज़ोर साथियुनि खे, आत्माउनि खे सहयोग ॾियण वारा, सदा कहिड़े बि कारण सां, सर्कमस्टेंसिस सां, स्वभाव संस्कार सां कमज़ोर साथियुनि खे, आत्माउनि खे सहयोग ॾियण वारा, कारण ॾिसण वारा न, निवारण करण वारा अहिड़ा हिम्मतवान आत्माउनि खे, सदा ब्रह्मा बाप जे स्नेह जो रिटर्न ॾियण वारा कर्मयोगी फ़रिश्ते आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान: शुभ चिंतक स्थिति द्वारा सर्व जो सहयोग प्राप्त करण वारा सर्व जो स्नेही ठहो। शुभ चिंतक आत्माउनि जे प्रति हर हिक जे दिलि में स्नेह उत्पन्न हूंदो आहे। हिन करे तव्हां कंहिंसां ॻाल्हाए न ॻाल्हाए, कंहिंजे संपर्क में अचो न अचो, कोई ज़रूरत न आहे। भले तव्हां सर्व आत्माउनि जे लाइ कल्याण जी भावना रखो, सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए। शुभ चिंतक आत्माउनि जे प्रति हर हिक जे दिलि में स्नेह उत्पन्न हूंदो आहे, ऐं उहा स्नेह ई सहयोगी ठाहे ॾींदो आहे। जिते स्नेह हूंदो आहे हुते समय संपत्ति सहयोग सदा निछावर करण लाइ तयारु थी वेंदा आहिनि। असांजो अगरि स्नेह हूंदो आहे न सर्व सां, ज़रूरी न आहे असांखे आत्मिक स्नेह, असांखे सभिनि सां स्नेह आहे त असां सभिनि सां वेही संपर्क में अची करे हुननि खे स्नेह ॾियूं, लेकिन असांजे मन में हुजिणो खपे। मन में कंहिंजे लाइ बि व्यर्थ भाव, नेगेटिव भाव, छी भाव न हुजिणो खपे। सदा संकल्प करणो खपे सर्व जो कल्याण थिए, सर्व आत्माऊं जो मन सदा सुख शांति सां भरपूर हुजे। जाते अगरि असां सभिनि जे लाइ संकल्प कंदासीं त जाते स्नेह आहे उते आत्माऊं पंहिंजो समय संपत्ति सहयोग सदा निछावर करण लाइ तयारु हुयूं। त शुभ चिंतक स्नेही ठाहिणो आहे, ऐं स्नेह सभु प्रकार जे सहयोग में निछावर ठाहींदो। त बाबा चवंदा आहिनि शुभ चिंतक स्नेही ठाहियो, ऐं स्नेह सभु प्रकार जे सहयोग में निछावर ठाहींदो आहे। हिन करे सदा
शुभ चिंतन सां संपन्न रहो, शुभ चिंतक ठही सर्व के स्नेही, सर्व जो स्नेही ऐं सहयोगी ठाहियो। बाबा चवनि था सदा शुभ चिंतन सां संपन्न रहो, सर्व जे लाइ शुभ चिंतन करो ऐं शुभ चिंतक ठही। पहिरियों त सर्व जे लाइ शुभ चिंतन रहो, शुभ चिंतन करो, सॉरी शुभ चिंतन खुद करो, तव्हां शुभ चिंतन सां संपन्न रहो ऐं सर्व जे लाइ शुभ चिंतक ठही करे। जॾहिं असां सर्व जे लाइ शुभ चिंतक ठहींदासीं त असांखे सर्व द्वारा छा मिलंदो? समय, संपत्ति, सहयोग, स्नेह इहे मिलंदो। त जॾहिं असां शुभ चिंतन में रहंदासीं तॾहिं त असां सर्व जा शुभ चिंतक ठही सघंदासीं, सर्व जा शुभ चिंतक ठही सघंदासीं त असांखे उन्हनि जो समय, उन्हनि जी संपत्ति, उहा संपत्ति द्वारा असांखे मदद कंदा ताकी असां बाबा जे ज्ञान में अॻियां उन्हनि जी ॿियनि जी मदद करूं ऐं कई प्रकार जो सहयोग असांखे उन्हनि सां मिलंदो। स्लोगन आहे हिन समय दाता ठहो त असांजे राज्य में जन्म जन्म हर आत्मा भरपूर रहंदी। असांखे हिन समय सर्व खे छा ॾियणो आहे? सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्व शक्तियूं। असांखे सर्व खे सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व ज्ञान जो दान ॾियो। संकल्प करो पूरे विश्व जी आत्माउनि खे जो शक्ति खपे, जो गुण खपे, जो ज्ञान जो पॉइंट खपे उहो उन्हनि खे मिलंदो ई वञे थो, उहो उन्हनि खे मिलंदो ई वञे थो। त ईअं दाता ठाहींदासीं न त असांजे राज्य में हर आत्मा सदा भरपूर रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु थर्ड संडे आहे त अॼु सभु पंहिंजी 6:30 खां 7:30 ताईं कहिड़ी स्थिति में वेंदा? पंहिंजे मास्टर सर्वशक्तिमान स्वरूप में स्थित थी करे सर्व निर्बल कमज़ोर आत्माउनि खे शुभ भावना जी किरनियूं ॾियणियूं। परमात्म शक्तियुनि जो अनुभव कंदे हुए चारों ओर शक्तिशाली वायुमंडल ठाहिण जी सेवा करणी। छा करिणो आहे? निर्बल आत्माउनि, कमज़ोर आत्माउनि खे शुभ भावना जी किरनियूं ॾियणियूं आहिनि। परमात्म शक्तियुनि जो अनुभव कंदे हुए चारों ओर शक्तिशाली वायुमंडल ठाहिण जी सेवा करणी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।